आसमान ॾे अजायो थियूं वञनि, आसमान ॾे अजायो थियूं वञनि, ख़ुदा हेठि आहे दुआ खे चओ। जावेद सुहाग वसके मौजूद। ज़िंदगी केॾी ख़ूबसूरत आहे, ज़िंदगी में केॾा हसीन मंज़र आहिनि जेके असांखे ॾिसण लाइ मिलनि था। इंसान ख़ुशि छो कोन्हे? आख़िर इंसान वटि ख़ुशीअ जी जेका आहे मौजूदगी आहे उहा छो महसूसु कोन थी थिए? ईअं कोई वजूहात आहिनि। हिकिड़ो त इंसान खे जेको शयूं ॾेखारियूं वियूं आहिनि उहे उन खां हक़ीक़त में परे आहिनि। अवां ड्रामा ॾिसो, ड्रामनि जूं कहाणियूं अवां जी ज़िंदगी खां परे आहिनि। अवां फिल्मूं ॾिसो, फिल्मुनि जूं कहाणियूं अवां जी ज़िंदगी खां परे आहिनि। जेको दाइरो आहे ज़िंदगीअ जो ॾाढो टिपिकल आहे, मुख़्तलिफ़ आहे। मां जॾहिं FM ते प्रोग्राम कंदो आहियां त मां उन बंदि कमरे में अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां जेके ॿुधंदड़ जेके मुंहिंजा आहिनि उन्हनि जी दिलियुनि ताईं पहुचनि। ऐं जेकॾहिं गुलाब जी ॻाल्हि कंदुसि त मां चवंदुसि त गुलाब उहो अभागो गुल आहे। मां अक्सर चवंदो आहियां त गुलाब अभागो आहे। ऐं ख़बर आहे त गुलाब जूं पतड़ियूं असां रखंदा आहियूं जेको आहे थालियुनि ते, ईंदड़ जेको आहे महिमान आहे उनजे मथां वर्खा कंदा आहियूं, छटींदा आहियूं, हार पाराईंदा आहियूं, केॾी ख़ुशि ओॾी महिल ख़ुशि थींदा आहियूं। उहे गुल जॾहिं अवां कंहिंजे मथां छटिरियो थिया, उहे गुल मथां किरी जॾहिं हेठि ज़मीन ते अचनि था ऐं उन वक़्तु ई हवा में झूमी ऐं पेरनि में जॾहिं लताड़जनि था, कुचलिया वञनि था, त उन वक़्तु उहो गुलाब ज़रूरु पाण खां सुवालु पुछा कंदो त हा छा मुंहिंजी क़िस्मत आहे। मूंखे मोहबत जी अलामत सम्झण वारा, मूंखे ख़ुशियुनि में उॾामण वारा उन वक़्तु मूंखे पंहिंजे पेरनि में कुचलनि था, तज़लील कनि था। उहो गुलाब जी ख़ुशबूअ जे लाइ असां उनखे महसूसु कंदा आहियूं। गुलाब जे कंहिंखे ॾेई प्यार जो इज़हार कंदा आहियूं, उन गुलाब खे उन वक़्तु ई असां कंहिंजे मथां निछावर करे ऐं पेरनि जे हेठां उहो पवंदो आहे त उनखे कुचलींदा आहियूं। अवां ॾिठो हूंदो, अव्हांजे घर में केरु महिमान ईंदो आहे, को ख़ासि महिमान, को खणी चऊंसि तव्हां जेको मुर्शिद, अवां जेको पंहिंजो जेको कंहिं आउट ऑफ कंट्री मां आयो त गुलाबनि जी निछावर कंदा आहियो। घोट जे मथां, कुंवार जे मथां को बि इवेंट हूंदो आहे, गुलाबनि जी असां वर्खा कंदा आहियूं। कॾहिं सोचियो आहे उहो गुलाब उन वक़्तु ई मथां थी अव्हांजे पेरनि में किरंदो आहे। उहे पेर जेके उनखे शायदि उनजी ख़ुशबूअ खे, उनजे रंग खे तकलीफ़ ॾींदा। उहो गुलाब जेको मोहबत जी निशानी आहे। सो ज़िंदगी बि कुझु असांजी इन गुलाबनि वांगुरु आहे। बज़ाहिर असां चऊं था त असां वटि हर शइ हुजे, पर इन ज़िंदगी में तकलीफ़ूं जेके असांखे कुचलनि थियूं, असांखे उन्हनि खे परे करिणो आहे। सो यादि कजो, कुझु शयुनि खां सिखणु लाज़मी आहे। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे घणो कुझु सेखारनि थियूं। बेजान शयूं हीअ आहिनि, चश्मो आहे। घणनि माण्हुनि जी वेझे जी नज़र कमज़ोर हूंदी आहे, घणनि जी परे जी नज़र कमज़ोर हूंदी आहे, घणनि जी हिन अख वारी नज़र कमज़ोर हूंदी आहे, घणनि जी हिन वारी। ॿिन्ही अखियुनि में फ़र्क़ु अची वेंदो आहे हिकु वक़्तु ई। पर हीअ बि पोइ असांजी मजबूरी थी वेंदो आहे, इन सां सहकार करिणो पवंदो आहे। पोइ माण्हू हिन खां हटी करे लेंस बि लॻाराइनि था। त ज़िंदगी में अल्टरनेट ॻोल्हण जी कोशिशि कयो। अगरि हिकिड़ो रस्तो सम्झो था तव्हांजे लाइ सुठो कोन्हे, ॿिए खे चूज़ कयो। ॿियो सुठो कोन्हे, टे खे चूज़ कयो। टियों सुठो कोन्हे, को हिकु रस्तो अहिड़ो ज़रूरु हूंदो जेको अव्हांखे मंज़िल ॾांहुं ज़रूरु वठी वेंदो। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो, जावेद सुहाग सां गॾु हुजिजो ऐं यकीननि मूंखे फॉलो कजो।